पटीदन शहर जे वरी ॻोठ मां आहियां मां हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे डंगे जा। अच्छा जीअं असांजे पंहिंजे स्टूडेंट्स खे या पंहिंजे छोकिरनि खे सिंधियुनि खे लॻंदो आहे त आइल्स ॾुखी आहे फलाणो ॾुखियो आहे टी ॾुखियो आहे, पर ॾुखी का बि शइ न आहे। जॾहिं तव्हां वरी ॻोठ जा ॿार जेके हूंदा आहिनि जल्दी कैच कंदा आहिनि शयुनि खे, उनखे जल्दी अची वेंदो आहे त हा हीअ बि करिणो आहे हीअ बि करिणो आहे हीअ बि न आहे करिणो, खेॾणो आहे तव्हांखे पाण करिणो आहे, तव्हांखे पाण उथणो आहे। असीं पढ़ाई वढ़ाई थी वई, हाणे जॉब कंदो आहे। अच्छा ऐं हींअर वर्क परमिट ते आहे। ऐं इहो तूं अप्लाई करे ॾे, तूं ॿुधाए पाण हंड माना तव्हां कीअं हंड कई? सी मां इहो तव्हांखे माना वॾी ऑडियंस ॾिसे थी इन लाइ थो चवां त इहो जेको सोचींदो आहे त मूंखे हू करे ॾींदो या कैनेडा में ईंदो मूंखे नौकिरी हू वठी ॾींदो या नौकिरी मिली वई मूंखे PR हू फाइल करे ॾींदो या वैनकूवर छा आहे, हे नज़ारा ॾिसो था पिया, हे पहाड़ सिज, हे साईं समुंड वरी पहाड़ बादल। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक खैरियत सां हूंदव। साईं हे नज़ारा जीअं तव्हां ॾिसो था पिया पैसिफिक ओशन ऐं हिकिड़े पासे खां हे पहाड़ियूं ऐं हीअ जेका ड्राइव आहे सी टू स्काई माना हिन समुंड खां पहाड़नि ताईं आसमान ताईं। त हेॾे वञूं था पिया, रस्ते में वेंदे वेंदे नज़ारा अची विया ऐं असांखे प्यारो दोस्त सिद्दीक़ राजपर साहिबु असांखे साईं सलाम मिली वियो। कहिड़ा हाल आहिनि सिद्दीक़? अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्लाह जा करम आहिनि। साईं सिद्दीक़ सां मुंहिंजी 3 साल अॻु में मुलाक़ात थी ऑनलाइन, पोइ वरी ख़बर पई साईं जन हिते कैनेडा आयल आहिनि, पढ़ाई करनि था पिया ऐं इंटरव्यू बि कयोसीं साईं सां। त जीअं सिद्दीक़ राजपर साहिब जी जेका जर्नी आहे त माना कीअं काथां हुन पटीदन जी भिक में न पटीदन नौशहर अफरोज़ जो आहे, पटीदन शहर आहे नंढड़ो असांजो। पटीदन शहर जे वरी ॻोठ मां आहियां मां, हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे डंगे जा। अच्छा त डंगे जा करे ॻोठ आहे उन मां आहियां मां, उतां वरी डायरेक्ट हिते वैंकूवर तव्हां ॾिसो था साईं। हाणे मां हिन जो टाइटल इहो रखंदुमि पटीदन खां वठी करे वैनकूवर ताईं। या वैनकूवर छा आहे, हे नज़ारा ॾिसो था पिया, हे पहाड़ सिज, हे साईं समुंड वरी पहाड़ बादल ॾिसो लुकिया पिया आहिनि साईं पहाड़ बादलनि में। मां जॾहिं उन टाइम मिलियो हुअमि तोसां स्टूडेंट हुई, हाणे माना पढ़ाई वग़ैरह थी वई? हा साईं पढ़ाई वढ़ाई थी वई, हाणे जॉब कंदो आहे। अच्छा ऐं हींअर वर्क परमिट ते आहे। ऐं इहो ॾाढो सुठो पियो गुज़रे। हींअर माना सभु ख़बर पइजी वई आहे त ॿार कीअं रहिबो आहे खाइबो आहे। हाणे त 3 साल थी विया थी त हा, पर माना बचो हुउमि, हाणे एक्सपीरियंस थी वियो आहे रहण ऐं सिखणु हर शइ। ॿियो वरी ॻोठ जा ॿार जेके हूंदा आहिनि जल्दी कैच कंदा आहिनि शयुनि खे, उनखे जल्दी अची वेंदो आहे त हा हीअ बि करिणो आहे हीअ बि करिणो आहे हीअ बि न आहे करिणो। सो मम्मी डैडी त माना आहियां नंढे लाॻो खां, ऐं तव्हां जहिड़ा सीनियर्स मूंखे मिलिया जिन माना गाइड कयो त हीअ बि कजां हीअ बि कजां, त हींअर फस्ट क्लास। ॿियो साईं हिन खे पा ॻाल्हि कयांव सिधी साईं, मां वधि में वधि ज़िंदगी जा को तौर तरीक़ा सेखारिया हूंदा। पढ़ाई हिन पाण कई अथव, महिनत हिन पाण कई अथव, छो त पढ़ाई में मां एतिरो भलो न साईं पढ़ाई, पर पढ़ाई असांखे लॻंदो आहे त शयूं ॾुखियूं। अच्छा जीअं असांजे पंहिंजे स्टूडेंट्स खे या पंहिंजे छोकिरनि खे सिंधियुनि खे लॻंदो आहे त आइल्स ॾुखी आहे फलाणो ॾुखियो आहे टी ॾुखियो आहे, पर ॾुखी का बि शइ न आहे। जॾहिं तव्हां ग्राउंड में अची था वञो न त पोइ खेॾणु तव्हांजो कमु आहे। तव्हां अहिड़ो खेॾंदा आहियो न जो तव्हांखे शक हूंदो आहे पाण ते, पर जॾहिं तव्हांखे कॉन्फिडेंस अची वियो त हा मां कुझु बि करे थो सघां, त पोइ हाणे मूं जहिड़ो अगरि को ॻोठ मां उथी करे हिते अचे यूनिवर्सिटी में टॉप करे सघे थो, वरी को अच्छी जॉब सिक्योर करे, वरी अहिड़ो फ्यूचर रही सघे थो लाइफ स्टाइल, त तव्हां लाइ त कुझु बि कोन्हे न। जेके महिराण में पढ़नि था, सिंध यूनिवर्सिटी मेन कैंपस में पढ़नि था, लम्स में IBM में, उन्हनि लाइ त ही माना मज़ाक आहे, चपटी आहे बसि आहे जो। पर उहे ख़बर थी छा चवंदा आहिनि, तूं अप्लाई करे ॾे, तूं ॿुधाए पाण हंड माना तव्हां कीअं हंड कई? सी मां इहो तव्हांखे माना वॾी ऑडियंस ॾिसे थी इन लाइ थो चवां त इहो जेको सोचींदो आहे त मूंखे हू करे ॾींदो या कैनेडा में ईंदो मूंखे नौकिरी हू वठी ॾींदो या नौकिरी मिली वई मूंखे PR हू फाइल करे ॾींदो, हिते ई कुझु बि कोन्हे। खेॾणो आहे तव्हांखे पाण करिणो आहे, तव्हांखे पाण उथणो आहे, तव्हांखे माण्हुनि सां सभिनी खां पहिरियों इहो ॿुधाए जॾहिं हुए होॾे जी पाकिस्तान कैनेडा कीअं भला किथे अप्लाई कयो आहे, कीअं सर्च कयो? ऑनलाइन हर शइ पई आहे, ऐं त असांजे सिंधियुनि जा घणा पेजिस आहिनि, हर शइ तव्हां ॾिसो। ॿियो ऑनलाइन हींअर जेमिनाई आहे या ChatGPT आहे, तव्हां उन खां सिर्फ़ु पुछो। इवन हाणे त लाइक राइट जो कमु न आहे, तव्हां माइक खोले सिंधी में उन खां पुछो त मूंखे यूनिवर्सिटीज़ जी लिस्ट ॾे कढी, या मां छा कयां, त तव्हांखे पूरो प्रोसीजर हो ॾसे छॾींदी। पंहिंजी थोरी महिनत खपंदी आहे, हर शइ नेट ते मौजूदु आहे।
वाह साईं वाह साईं, वक़्तनि फ़वक़्तनि ईअं ॻाल्हियूं पाण शेयर कंदा रहंदासीं, वीडियो ठाहींदा रहंदासीं। फ़िलहालु साईं हे नज़ारा इंजॉय कयो, असांखे बि करणु ॾियो ऐं वेंदे वेंदे हिन वीडियो खे शेयर करे छॾिजो। पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो। जल्द मिलूं था वरी। अल्लाह हाफ़िज़।